नाज़रीन, भिटशा में करार ढंढ जे कप ते क़ाइम शाह लतीफ़ सूरमियूं सुर म्यूज़ियम ज़ाइरीन जे ध्यान जो मरकज़ बणियल आहे। म्यूज़ियम में उमर मारी, मूमल राणो, ससी पुनू जा मुजस्मा बि रखियल आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुस्तक़ीम समा। नाज़रीन, हूअं त तव्हां किताबनि जे पन्ननि में ही जेको सो असुल किसा जेको सो हमेशह तारीख़ी ज़िंदा किसा तव्हां ॿुधा ऐं ॾिठा आहिनि, पर हिननि खे अमली जामू पाइण लाइ जेको सो भिटशा में जेको सो सिंध सखावत खाते पारां जेको सो हिकु सुर म्यूज़ियम जेको हुते क़ाइमु थियल आहे। हिन म्यूज़ियम में जेको सो ससी पुनू आहे, उमर मारवी आहे, सुहिणी मेहार आहे ऐं ॿिया केतिरा ई जेको सो असुल किसा आहिनि उन्हनि जा मुजस्मा जेको सो ठाहे हिते ज़ाइरीन जी तफ़रीह लाइ लॻाया विया आहिनि त जीअं भिटाई जे मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन जेको सो सियाह इन म्यूज़ियम में अची इन मुजस्मनि खे ॾिसनि ऐं इन तारीख़ खे सम्झनि। हिन सिलसिले में जेको सो भिटशा जे जेको सखावत खाते पारां जेको सुर म्यूज़ियम जेको क़ाइमु थियल आहे उन जो जेको संभालींदड़ आहे साईं कामिल अली चन्ना साहिबु। हिन सिलसिले में उनखे हिते मुक़ररु कयो वियो आहे। हुनजो इहो ई कमु आहे त जेको हिते सियाह अचनि था उन्हनि खे सॼी उन्हनि हिन मुजस्मनि जी जेको तारीख़ी किसा आहिनि उन्हनि खे हक़ीक़त बयानु करे। हुन सां हिन सिलसिले में हिन सां ॻाल्हाईंदासीं त हू जेको हिन ओरिजिनल असली जेके मुजस्मा आहिनि, ही तारीख़ी मुजस्मा आहिनि, असली किसा आहिनि, हिननि खे हू कीअं थो बयानु करे। ॾुखनि पुठियां सुख सिघा थींदी ससुई, पेर न छॾ पिरीअ जो तोड़े लुकुन लख, ॾोर जे पासे ॾुख त पवे बा जबरो जॻे। ससुई पुनू आहे, पुनू केच मकरान जो ऐं ससुई बंभोर जी। पोइ अतुरनि बीरनि जे वापार जे लाइ पुनू बंभोर में अतुरनि बीरनि जो वापारु कंदो। पोइ ससुईअ जो इश्क ससुईअ पुनूअ खे ॾिठो ऐं पुनूअ ससुईअ खे ॾिठो। पोइ जेको आहे सो ससुईअ चयो त मुंहिंजे पीउ खां हिन जो रिश्तो घुर। पोइ रिश्तो वठण लाइ उन चयो असीं खटी क़ौम खे ॾींदा आहियूं। पोइ खटी को पुनूअ उहे कपिड़ा धोइण शुरू कया ऐं उन खां पोइ शादी थी। शादीअ जे राति पुनूअ जा भाइर आया जेको पुनूअ खे उठ ते खणी विया हलिया। पोइ ससुई सुबुह जो माउ खे चयो मां मुंहिंजो हक़ु आहे ऐं हक़ जे पुठियां ज़रूरु वेंदसि। मिहार वटि 4 दरवेश आया त असांखे खीरु प्यार। मिहार चयो मुंहिंजो मेहूं त जेके अर्ज़ो ॿेले में आहिनि ऐं उन्हनि दरवेशनि चयोसि इहो जेको वछ वेठी आहे न इन खे चयो खीरु ॾे। पोइ मिहार उन साड़ो खणी वियो, उहा वछ उथी खीरु ॾे। उहो खीरु हुननि पीतो। थोरो मिहार जे लाइ बचाए रख। जेका सुहिणीअ जी शादी असांजो रवाज़ु आहे त नेखेटी राति घोट ऐं कुंवार खे खीरु पीआरियो वेंदो आहे। पोइ सुहिणीअ जा जेके माइट आया मिहार खे चयो थोरो खीरु ॾे। मिहार खां खीरु उन जो ॾिसो त हिन साड़े में को ढुक हुजे। पोइ साड़े में थोरो हो जेको खणी आया, जेको ॾम खे ॾिनऊं, ॾम न पीतो, सुहिणीअ पी छॾियो। उहो फ़क़ीस दरवेशनि जो बचायल हुई। ससुई सुहिणी जेका सा उन हिन दुनिया जी न रही, करामत वारी थी वई। उन में ॾुख थिया, परेशानियूं थियूं। उन्हनि किसनि खे शाह साहिबु रिसाले में ॻायो। अलाह जी आस करे हलियो हीअं आई, चारण ॿधा चंग खे, झूड़ा ऐं झाई, डोली राव ॾियाच जी, ॾूरह ॾिठाई, वेनती वाहिद गदर, तंहिं वेल कयाई, सबा जहिड़ा साईं मूंखे राव रिझाॾे राग में। त पहिरीं राति जो ॻढ़ पासे ॻायो, थियो गल गलो गिरनार में को अताई आयो, सालिख साज़ सुरूदसी कीजे कमायो, ॿीझल ॿोलायो त सिर जो सुवाली आहियां। पोइ ॿीझल खे ॿीअ राति जो सॾायो सुल्तान, कॾहिं कोन आयो आहे भेरे तुंहिंजे बान, मूं वटि माल जी मताव जी का कमी अथई कान, जसु ॾियई मङणा रूह रचंदा दान, मियाँ मिज़मान चोरे चंग चैज तू। ये ससी पुनू हम इधर के प्रोसेस से आए हैं देखने के लिए, ठीक है। हम इधर देखने के लिए आए हैं तो इस वजह से आए हैं कि इधर की दास्तान ये चीज़
हमको पता लगे कि क्या चीज़ है क्या नहीं है और कैसा इन लोगों का सिस्टम है। पहले ड्रामे देखते थे हम, तो इस वजह से इसी बहाने से हम निकले थे अपना बिरसा की ज़ियारत करने के बाद हम इधर शहर के अंदर आए। तो इधर देखा हमने माशाल्लाह अच्छा इस्तकबाल है, अच्छा सिस्टम बनाया हुआ है। अगर इसको और बढ़ा दिया जाए तो बेहतर है। तव्हां जेको सो हुते जेको सो ईअं चइजे त जेको सो हुन सुर म्यूज़ियम जेको बिरसा में क़ाइमु थियलु आहे सक़ाफ़त खाते पारां, हुनजो जेको पारखू आहे, जेको ॼाणू आहे, उहो साईं कामिल चना हो, जंहिंखां तव्हां हिन दास्तान जिन जो ही जेको सो असली ओरिजिनल दास्ताननि जो जेके क़िसा आहिनि उन्हनि जी तव्हां मालूमात ॿुधी। उनजो चवणु इहो हो त ही जेको सो तारीख़ी क़िसा आहिनि हिन खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे रिसाले में पंहिंजी शाइरीअ में ॻायो आहे, जेको अॼु बि ज़िंदा आहिनि। हिन जो इहो बि चवणु हो त जेको सो सिंध सक़ाफ़त खाते पारां जेको सो हुनजी अञा बि हिनखे वसी तरह हिनखे जेको सो ठारायो ऐं सुठे सूंहं हिनखे ॾेखारी वञे त जीअं ईंदड़ सियाह जेके आहिनि उहो हिन मां अञा बि वधीक दास्तान खे ॾिसनि ऐं पढ़नि ऐं सम्झनि, त जीअं उन्हनि जे दिलि ऐं ईंदड़ नस्ल हिननि खे यादि करे सघे।